रहमान रहीम। सॼी दुनिया जे कुंड कुर्श में वेठल सभिनी सिंध वासियुनि खे मशहूद काज़ी जो सलाम। नाज़रीन, अॼु असां हिकु अहम मौज़ू ते तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियूं था। ही ॿ टे ॾींहं पहिरीं सिंध हाई कोर्ट जे हिकिड़ी सर्किट बेंच जो फ़ैसिलो आयो आहे ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे एग्ज़ाम्स खे पास कंदड़ उम्मीदवारनि जे हवाले सां ऐं उन फ़ैसिले खां पोइ सोशल मीडिया ते या जेको असांजो इंटेलेक्चुअल फोरम्स आहिनि उन ते हिकु नए क़िस्म जो बहस शुरू थी वियो आहे ऐं उन बहस जा ॿ मुख़्तलिफ़ पहलू आहिनि। जेके इन फ़ैसिले जे सपोर्ट में ॻाल्हाइनि पिया उहे चवनि था त ही फ़ैसिलो सही थियो आहे ऐं छाकाणि जो पब्लिक सर्विस कमीशन में 2003 खां वठी जंहिं तरीक़े जो सिस्टम नाफ़िज़ हो, जंहिं तरीक़े सां कमु हलियो पिए, तंहिंमें अॼु न त सुभाणे इहो फ़ैसिलो थियणो हो। ऐं ॿियो पासे खां जेके माण्हू आहिनि, जेके मुतासिरीन आहिनि, उन्हनि जो इहो सोच आहे त भाई जेकॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे हवाले सां के इश्यूज़ आहिनि, के प्रॉब्लम्स आहिनि, त उन्हनि खे तव्हां आइडेंटिफाई करियो ऐं उन्हनि खे रिज़ॉल्व करण जे लाइ भले कोर्ट का गाइडलाइन ॾे, लेकिन जेके ॿार पंहिंजे महिनत सां इम्तिहाननि में पास थिया आहिनि उन्हनि ॿारनि खां नौकरियुनि जो हक़ छो खसियो वञे। मिसाल जे तौर ते हिन फ़ैसिले जे तहत कुझु 6 उम्मीदवारनि कोर्ट खे इहा इस्तदा कई हुई त असांजे इंटरव्यू में असां सां इंसाफ़ कोन थियो आहे, असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। जंहिं जे नतीजे में कोर्ट जो जेको फ़ैसिलो आयो आहे उन ते यकीनन असां अॼु चाहींदासीं त ॻाल्हायूं, छाकाणि जो कोर्ट इहो चयो आहे त जेको बि 1783 या जेके उम्मीदवार मेडिकल जा ऑफिसर्स जे एग्ज़ाम में वेठा हुआ उन्हनि सभिनी जो उहो एग्ज़ाम बि रद्द थियो। उन खां अलावा कंबाइंड कॉम्पिटेटिव एग्ज़ाम जेको 2018 जो थियो हो उन जा नतीजा बि रद्द थियनि ऐं कमीशन जी नई सिर सां जोड़जक थियणु घुरिजे। हाणे हिन में जेको मौज़ू हले पियो उहो इहो पियो हले त आया कोर्ट सभिनी धुरियुनि खे सही तरीक़े सां ॿुधो या कोन ॿुधो, उन्हनि जो मौक़िफ़ वरितो या कोन वरितो। भला इहो कीअं थो थी सघे त कंहिं हिकिड़ी पार्टी खां मौक़िफ़ जो न मौक़िफ़ वठंदे इहे जेके मुतासिर धुर जा, हलो जेकॾहिं 10%, 20%, 30% सपोज़ जेकॾहिं ॿार मेरिटोरियस कोन आया आहिनि, सिफ़ारिशनि जे बुनियाद ते आया आहिनि, त जेके बाक़ी 50-60 या इवन 10% जेके मेरिटोरियस ॿार हुआ जिन्हनि जो हक़ हो त उन्हनि खे नौकिरी मिले, जेके के ग़रीब मज़दूर हारीअ जा ॿार हुआ जिन्हनि जी का पहुच कोन हुई, जिन्हनि जे पोयां हिकिड़ी वॾी फैमिली जो सपोर्ट सिस्टम जिन्हनि खे उन्हनि खे फीड करिणो आहे, उन्हनि ॿारनि जे मुस्तक़बिल जो छा थींदो। त हिन क़िस्म जा सवाल तमामु घणा आहिनि ऐं जिन्हनि ते असां अॼु चाहियोसीं पिए त पंहिंजनि महिरबानी असांजा पैनलिस्ट आहिनि, जेके एक्सपर्ट्स आहिनि पंहिंजी पंहिंजी एरियाज़ में, उन्हनि सां ॻाल्हायूं। ऐं तव्हां सां तारुफ़ करायां, असां सां गॾु मौजूदु आहिनि डॉक्टर महबूब शेख साहब जिन। महबूब शेख साहब जिन तमामु नाले वारा एजुकेशनिस्ट रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु सिंध विजन जेको हिकिड़ी सिंध जी थिंक टैंक आहे उन्हनि जा प्रेसिडेंट्स बि आहिनि। उन खां अलावा असां सां गॾु मौजूदु आहिनि साईं मीर मज़हर टालपुर साहब, हिकु तमामु सुठो सोशल एक्टिविस्ट ऐं सिंध जे इश्यूज़ जे हवाले सां हमेशह हिकिड़ो जानदार मौक़िफ़ रखंदो आहे। ऐं असां सां गॾु आहिनि साईं अलीगुल मेतलो साहब लंडन मां। अलीगुल मेतलो साहब त कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे, मुंहिंजे ख़्याल में हिंद सिंध में उन्हनि खे सभु सुञाणनि था। ॾाढो महिमान नवाज़ असांजो भाउ ऐं तमामु बहितरीनु इंटलेक्चुअल। जेकॾहिं आउं चवां त सिंध में हिन वक़्तु जेके सुठा इंटेलेक्चुअल्स आहिनि, जेको सुठो लिखनि था ऐं जेको लॉजिकल जस्टिफिकेशन सां आर्ग्यूमेंट कनि था, उन्हनि में अलीगुल मितले साहब जो शुमारु थिए थो। तव्हां सभिनी खे वेलकम सर। महिरबानी। असां सां थोरी देरि में डॉक्टर कासिम राजपर साहब जिन बि जॉइन कंदा ऐं असां सां अयाज़ लतीफ़ पलीजो साहब बि असांखे जॉइन करण जे लाइ कोशिशि कनि पिया, पर उहे हींअर आउट ऑफ स्टेशन आहिनि, तंहिंजे करे हुननि खे कुझु सिग्नल जो प्रॉब्लम थिए पियो। त असां कोशिशि करियूं पिया त अयाज़ लतीफ़ पलीजे साहब खे बि पंहिंजे प्रोग्राम में खणूं, छाकाणि जो अयाज़ साहब तमामु सुठा लॉयर्स आहिनि ऐं हमेशह सिंध जो जेको लीगल मौक़िफ़ आहे उनखे तमामु बहितरीनु तरीक़े सां उनजी प्रचार कंदा आहिनि। त असां चाहियो हुते त उन्हनि खां बि जेको आहे मौक़िफ़ वठिजे त हिन सॼे मामले खे लीगल पॉइंट ऑफ व्यू सां सो कहिड़े तरीक़े सां ॾिसजे। पर हाणे जेसिताईं असांखे
अयाज़ लतीफ़ पलीजो साहब जिन जॉइन कनि तेसिताईं आऊं सभिनी खां पहिरीं हलां थो अलीगुल मेतले साहब जी तरफ़। त अलीगुल साहब ही जेको फ़ैसिलो आयो आहे हाई कोर्ट जे सर्किट बेंच जो, इन में तव्हां छा सम्झो था त जेके स्टूडेंट्स मुतासिर थिया आहिनि, जेके 1783 स्टूडेंट्स मेडिकल जा ऐं कॉम्पिटेटिव एग्ज़ाम वारा स्टूडेंट्स, छा उन्हनि सां इंसाफ़ थियो आहे या कोन थियो आहे? साईं मसलो त इन्हनि उम्मीदवारनि जे इंसाफ़ खां वधीक ख़ुदि इंसाफ़ जो सां इंसाफ़ थियो आहे या न। हिन फ़ैसिले में तव्हां सॼो बहस ॾिसो, मूं सॼो पढ़ियो आहे। पहिरियों त उन्हनि जूं 6 जेके पिटीशन्स आहिनि 7, जी उन्हनि जो सिर्फ़ु ज़िक्र आहे त बाबा हिननि ही प्रे कयो आहे। उन्हनि पहिरें छा कयो आहे त भई असांखे ऑर्डर ॾियो, असांखे नौकरियूं ॾियो, जिन जिन जो जेको आहे सो केस थियो आहे। उन खां पोइ सॼो जेको हुन रेफरेंसिस ॾिना आहिनि 1919 खां शुरू कयो अथई पब्लिक सर्विस कमीशन जो, वरी 1926 ते आयो आहे, वरी 1935 जे एक्ट ते आयो आहे, वरी 1953-54 ते जे आइन ते आयो आहे, वरी 56 जे ते आयो आहे, वरी 62 जे ते आयो आहे, वरी जेको आहे सो 1972 जे पब्लिक सर्विस कमीशन जे एक्ट ते आयो आहे, वरी 73 जे आइन ते आयो आहे, वरी मार्शल लॉ जे हुन ते आयो आहे, वरी 86 जे रूल्स एंड रेगुलेशंस ते आयो आहे, वरी 89 वारे एक्ट ते आयो आहे, वरी 90 वारे रूल्स रेगुलेशंस ते आयो आहे। ये सभु हुन बहस के आहिनि जंहिंजो को रिलीवेंस ई कोन्हे। रिलीवेंस इहो आहे त हिकिड़ो माण्हू अचे त बाबा मूंसां ज़्यादती थी आहे, मां रिटन टेस्ट पास कई, वाइवा में मूंखे नौकरी न ॾिनो, वरी ॿियो बेच आयो डॉक्टर्स जो, उन्हनि जी रिटन ई न थी, वाइवा में जेको आहे सो वरी मूंखे फेल कयो, मूंखे जॉब ॾियो। हिनखे इन ते रहणु खपे। हा कासिम त साहब, उन्हनि खे कासिम साहब, मतलब इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु सही आहे। कासिम राजपुर साहब, तव्हां बि हिन केस खे तमामु क्लोज़ली मॉनिटर कयो आहे। तव्हां हिनखे कीअं था वठो त आया इहो जेकॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे हवाले सां, या जीअं अलीगुल भाई अलीगुल मेतलो साहब जिन जीअं ॿुधाइनि पिया, त उहा ॻाल्हि त ठीकु आहे त तव्हां उन केस जी ज्यूरिसडिक्शन खां घणो अॻियां निकिरी विया, पर सुवाल इहो आहे त जेके स्टूडेंट्स आहिनि, जेके कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स या मेडिकल एग्ज़ाम्स पास करे जेके ऑफिसर्स थी विया आहिनि, उन्हनि जो कहिड़ो ॾोह हो जो उन्हनि खे बिना ॿुधण जे हीअ क़िस्म जी सज़ा ॾिनी वई आहे? तव्हांजो छा मौक़िफ़ आहे हिन ते? वॾी महिरबानी करे साहिब, हाणे बुनियादी तौर सूरत खे सम्झण जी कोशिशि पाण कयूं त 2003 खां वठी ही मामिलो हले पियो। 2003 खां वठी जेको बि गॾियल चटाभेटीअ जो इम्तिहान थिए थो, उहो कंहिं न कंहिं हवाले सां चैलेंज थिए थो। हाणे चैलेंज सिर्फ़ु असां वटि को इम्तिहान नथा थियनि, पंजाब में बि थियनि था, KPK में बि थियनि था, बलोचिस्तान में बि थियनि था, फेडरल गवर्नमेंट में बि साॻी नमूने सां थियनि था। मिसाल तौर जंहिंजी अलीगुल डॉक्टर साहब ॻाल्हि कई त बाबा 6 या 7 जेके छोकिरियूं मुतासिर हुयूं वुमेन मेडिकल ऑफिसर जे इम्तिहान लाइ, या जेके उन्हनि रिटन टेस्ट कई ऐं बाद में क्वालिफाई न करे सघिया, सवाल इहो पैदा थो थिए त 6 मुतासिर या 7 जेके नियाणियूं वयूं असांजूं भेनरूं आहिनि, पर छा बुनियादी तौर जॾहिं हू जंहिं मक़सद लाइ कोर्ट वयूं ऐं कोर्ट जो उन्हनि दरवाज़ो खटकायो त छा उन्हनि खे इंसाफ़ मिली वियो? उन्हनि त किथे बि इहा डिमांड न कई आहे त असां जेके ही 1783 अपॉइंटी आहिनि उहे गैर कानूनी आहिनि, हिननि खे तव्हां घर मोकिले छॾियो ऐं सॼे मामले खे तव्हां नल इनवाइट करे छॾियो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, असां जेके मुतासिर माण्हू आहिनि उहे रड़दा बि नथा करे सघनि, का कूक बि नथा करे सघनि। हाणे इहो थियो मेडिकल ऑफिसरनि वारो इशू, ऐं जेको जंहिंजो सजाद चांडियो जेको आहे वकील हुयो। पर बुनियादी सवाल इहो आहे त मां बहस कंहिं डॉक्टर ॾे त सही, मुंहिंजी अखि में आहे सूर, महिरबानी करे अखि जे हिन जो मूंखे इलाजु ॿुधायो। डॉक्टर चयो त तुंहिंजे अखि जो त मां इलाजु कयां थो, आहे उहो आहे स्पेशलिस्ट, ऐं मां केस खणी वियो आहियां आहे जो। चए थो न तुंहिंजी दिलि बि ख़राबु आहे, इन जो मां ऑपरेशन। मां चयोसि तव्हां त दिलि, मुंहिंजो त मसइलो आहे अखियुनि जो, तव्हां मुंहिंजे दिलि जो, ऐं तव्हां हार्ट स्पेशलिस्ट बि न आहियो, तंहिंजे करे ही सॼी सूरत हाल ईअं थी वई आहे त मां वयसि अखियुनि जे इलाज लाइ, मुंहिंजी दिलि जो बि ऑपरेशन करे छॾियो। न सिर्फ़ु ऑपरेशन करे छॾियनि, पर मुर्गो दिलि कढी ॿाहिरि उछले छॾी डॉक्टरनि। साईं ॻाल्हि इहा आहे त CC 2018 या उन खां अॻु बि 2013
काजी साहब 2013 जी सीसीए में जेके हुया उन्हनि मां कई उम्मीदवार 50-100 माण्हू अहिड़ा आहिनि जेके CSS करे विया मुख़्तलिफ़ मरहलनि में उन्हनि में खोड़ अहिड़ा आहिनि जेके 2018 उन खां अॻु में 2017-18 में जेका थी कंबाइंड कॉम्पिटेटिव जेका उनजी रिपीटेशन हुई या उनजी कंटिन्यूटी में हुई उन में क्लियर करे विया उन्हनि मां खोड़ अहिड़ा आहिनि जिन 2019-18 में इम्तिहान ॾिनो ऐं क्लियर करे विया त जेकॾहिं नाल ई आहे त पोइ उहे माण्हू नाल हुया जेकॾहिं असां सम्झूं था त बाबा नाल हुया त पोइ ॿिया टिया चौथा इम्तिहान कीअं पास करे विया हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि हिकु बि चेयरमैन अहिड़ो कोन्हे को जंहिंखे सज़ा आई हुजे हिकु बि मेंबर अहिड़ो कोन्हे को जंहिंखे सज़ा आई हुजे हिकु बि कंट्रोलर अहिड़ो कोन्हे को जंहिंखे सज़ा आई बिल्कुलु हुजे बिल्कुलु इहो इहा तमामु इम्पोर्टेंट पॉइंट आहे इन जे लाइ आउं थोरो साईं महबूब शेख साहिब जी तरफ़ वेंदुसि तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं 2003 खां वठी महबूब साईं जेकॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन अंडर क्वेश्चन रही आहे अंडर सीवियर स्क्रूटनी रही आहे इन वन आर द अदर वे त पोइ जेकॾहिं अदालत ही फ़ैसिलो करे थी ऐं अॼु हिननि कमीशन जे मेंबर्स खे जेकॾहिं कमु करण खां रोकियो वञे थो या चेयरमैन खे त सुवाल इहो आहे त 2003 खां वठी जेको इहो सिलसिलो हलियो पिए इन सॼे सिनारियो में कमीशन छा सिखियो पिए छा बहितरियूं पंहिंजे अंदरि आंदियूं पिए ऐं कमीशन जो ओवरऑल किरदारु तव्हां कीअं था सम्झो सिंस देन साईं सिंध पब्लिक सर्विस कमीशन खां अॻु में हिते हुयो वेस्ट पाकिस्तान पब्लिक सर्विस कमीशन ऐं उन जो जेको आहे इम्तिहान हुयो 1970 जो जेको बनियुनि जे टुटण खां पोइ जो आख़िरी इम्तिहान हुयो जेको हुननि वरितो उन में मां अपीयर थियुसि असांजे सिंध में असां वारे सब्जेक्ट में 2 सीट्स हुयूं ऐं 20-25 जे क़रीब उम्मीदवार हुया आयू ख़ान उन जो चेयरमैन हुयो ऐं उन इम्तिहान में उन कॉम्पिटिशन में असां 2 सिंधी माण्हू सिलेक्ट थी वियासीं पोइ उहा डिज़ॉल्व थी वई ऐं उन जाइ ते अची वई सिंध बलूचिस्तान पब्लिक सर्विस कमीशन जंहिंजो चेयरमैन थियो GD मेमन मां उन दौर खां वठी अॼु ॾींहुं ताईं इन कमीशन जे परफॉर्मेंस खे ॾाढो माइन्यूटली थो ॾिसां दोस्त भाइर औलाद शागिर्द असांजा समय अपीयर थिया आहिनि क्वालिफाई कयो अथऊं ॾिसो अथऊं बिल्कुलु इहा ॻाल्हि यकीन सां चई सघिजे थी पई त उहो GD मेमन वारो दौर ॾिठोसीं वरी उस्मानी वारो दौर बि ॾिठोसीं हाणे हे ॾिसूं था पिया त पब्लिक सर्विस कमीशन पंहिंजी क्रेडिबिलिटी जेका आहे उहा विञाए चुकी आहे ही जेको हींअर दौर जेको सोशल मीडिया वारो दौर आयो आहे उन दौर जे करे हाणे इहे सभु ॻाल्हियूं ज़ाहिर थियनि थियूं अॻे जेके इहे कमियूं पेशूं हुननि जूं हूंदियूं हुयूं उहे पूरी तरह ज़ाहिर न थींदियूं माण्हू हिन ॻाल्हि खे पोइ उनखे मीडियम न हुयो जंहिं ज़रिए उहो इज़हार कनि हिकिड़ी ॻाल्हि जेके बि चेयरमैन आहिनि जिन 2-3 सां मुंहिंजी गुफ़्तगू थी आहे जेके बि मेंबर आहिनि जिन सां मुंहिंजी तफ़सीली गुफ़्तगू थी आहे उन्हनि इहा ॻाल्हि एडमिट कई आहे त उन जे मथां हुकूमत जो प्रेशर रहे थो पियो हाणे ॻाल्हि इहा आहे त हुकूमत जो जेको प्रेशर आहे या सिफ़ारिश आहे उहा त किन ख़ासि 2-3 माण्हू न हूंदी न पर ओवरऑल जेको ही इम्तिहान थियो 2018 जो उन में मेजॉरिटी कैंडिडेट्स जी उहे आहिनि जेके पंहिंजी मेरिट ते सिलेक्ट थिया आहिनि इहा ॻाल्हि असांखे तस्लीम करणु खपे कमीशन क्रेडिबिलिटी विञाए चुकी आहे उन जी सज़ा जेका आहे मिलणु खपे उहा मिलणु खपे कमीशन खे त कमीशन जा मेंबर ऐं कमीशन चेयरमैन उहे रिप्लेस कया वञनि भली नवां अचनि जिन जी साख सुठी हुजे पर उन्हनि जी साख ख़राब थी आहे कंहिं बि सबब करे उन जे ख़राबीअ जी सज़ा ओवरऑल गॾे इन वॾे फ़ैसिले तहत इन्हनि ॿारनि खे ॾिनी वई आहे जंहिं शइ सॼी सिंध में जेका आहे हिकिड़ी बेचैनी जी लहर
मोकिले छॾी आहे। हाणे असां सिंध वीहनि जे प्लेटफॉर्म तां जॾहिं इन्हनि शयुनि खे ॾिसूं था त असांजा कोई 1.25 लाख फॉलोवर्स थी विया आहिनि ऐं रोज़ानो 200-300 असां ॾे पोस्टूं जेके असां वटि मैसेजिस आया आहिनि या माण्हू ॻाल्हायो आहे, अक्सरती माना मोर देन 70% उन्हनि माण्हुनि इन फ़ैसिले खे क़बूल न कयो आहे, ॾुख जो इज़हार कयो आहे। त हींअर जीअं अख़बारुनि में अचे थो पियो त सिंध गवर्नमेंट जेका आहे सा अपील में वञे थी पई, त असां सम्झूं था इहो सुठो फ़ैसिलो आहे। सिंध गवर्नमेंट खे अपील में वञणु खपे या रिव्यू पिटिशन हुजे जंहिं ज़रिए इंसाफ़ जा दरवाज़ा खुलनि ऐं उहे जेके मासूम ऐं जेके मेरिट ते आयल ग़रीबनि जा ॿार आहिनि उहे हुननि सिफ़ारिशुनि सां गॾु सड़ी न वञनि। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही आहे। मीर मज़हर टालपुर साहब तव्हांजी तरफ़ अचां थो। कल्ह सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे सेक्रेटरी हिकिड़ो मौक़िफ़ ॾिनो आहे त असांखां जेका बि कुझु इस्तदा कई वई, जेका बि डॉक्यूमेंटेशन घुरी वई, असां ॾिनी। ऐं सेक्रेटरी जो टेक्निकली स्पीकिंग एडमिनिस्ट्रेटिव हेड आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो, जंहिंजो एग्ज़ाम सां या कमीशन जे मेंबर्स सां उन हिसाब सां उहे हुनखे डायरेक्टली रिपोर्ट कोन था कनि। ही इज़ रिस्पॉन्सिबल फॉर द एडमिनिस्ट्रेटिव मैनेजमेंट ऑफ पब्लिक सर्विस कमीशन अफेयर्स। त उन्हनि जे हवाले सां जेको फ़ैसिलो आयो आहे उनखे तव्हां कीअं पिया ॾिसो ऐं छा तव्हां सम्झो था त ही ओवरऑल अम्ब्रेला जेका हिकिड़ी ठही आहे जंहिंमें जीअं पाण सिंधीअ में चवंदा आहियूं त सुकनि सां गॾु सावा बि सड़ंदा आहिनि, तीअं किथे इन क़िस्म जो त का जजमेंट कोन आई आहे तव्हांजे नज़र में? महिरबानी साईं। साईं मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त शयूं ईअं अकेले ऐं आइसोलेशन में न ॾिसणु खपनि ऐं उन जे करे शयूं थोरो गॾे शयूं गॾु आहिनि ऐं मिक्स आहिनि। उन्हनि जे करे इहो मिसाल जेको ठहियो आहे त सुकनि सां गॾु सावा सड़नि था, इहो मोस्ट कॉमन ऐं प्रैक्टिकल आहे ऐं इहा का अॼु जी ॻाल्हि कोन्हे, इहा सदियुनि जी ॻाल्हि आहे। सही। तंहिं करे अर्ज़ु हीअ आहे त ॻाल्हि जेके मुंहिंजी जेको एक्सपीरियंस आहे उन में ही थिए थो त रिट अॻे ई मरणी हुई, बद पई बगड़ ते। अच्छा, ठीक है जी साईं। सो जेके इदारा हाणे थियो छा आहे त इहो 70 सालनि खां असां वटि इदारे जी का बि कहाणी कोन्हे, ज़ात जी कहाणी आहे, माण्हू जी कहाणी आहे। पोइ माण्हू आहे त आहे, जे माण्हू भलो आयो त भलो कमु थी वियो, जे माण्हू भलो ॿियो हलियो थर्ड क्लास आयो त वरी थर्ड क्लास थी वियो। तंहिं करे इदारा ठाहे ई कोन, न ठाहिया विया न ठाहिण जी, छो जो इदारा सूट कोन था कनि, सिस्टम के सूट कोन था कनि, असांजे रूलिंग एलीट के सूट कोन था कनि। तंहिं करे इदारे जो नालो आहे टेक्निकल नालो आहे, तंहिं करे उहो टेक्निकलिटीज़ में पिया हलूं। हाणे जेके जज तव्हीं चओ था, मिसाल तौर आऊं सम्झां थो त इदारा बुनियादी तौर ते पाण ज़िम्मेवार आहिनि पंहिंजी तबाही जो। पोइ नालो तव्हीं जज जो रखोसि, नालो सियासतदान खे ॾियो, नालो फौजियुनि खे ॾियो, जंहिंजो वणी नालो ॾियो, पर पाण उन इदारे जो जेको माण्हू अचे थो जंहिंजी सही हले थी, उहो सही जी बुनियाद कहिड़ो थो करे? उहो कॉन्शियस खे समझ थो रखे, कॉन्शियस जी बेसिस ते थो करे, अकुल इल्म जी बेसिस थो करे, या यारी बाशी में थो करे, या कंहिंखे राज़ी थो करे? असां ऑफिसर ॾिठा, असां उन्हनि सां गॾु कमु कयो, असां उन्हनि खे सुञाणूं था। अॼु जेका लाट आहे, 90s खां पोइ लाट आई आहे, रेस थी आहे, रेस कानून तोड़ण जी, करप्शन जी, मेलाफाइड इंटरेस्ट जी, पंहिंजी मर्ज़ी जा फ़ैसिला वठण जी, इहा हिकिड़ी रेस आहे। इहा शुरू 85 खां थी, पोइ जाम सादिक अली उन ते उबूर कयो, पोइ उन खां पोइ अॼु उबूर ते पहुची चुकी। हाणे जज तव्हीं जेके जज साहब वेठा चओ, आऊं तव्हांखे नाला खणी ॿुधाए सघां थो त फिलाणो जज साहब फिलाणे जी कोटा ते आयो। न हलो, तव्हां पाण इन बहस में कोन था वञूं त जजनि जी अपॉइंटमेंट कहिड़े तरीक़े सां थिए थी, छाकाणि इहो पंहिंजो अॼु जो मौज़ू न आहे मज़हर साहब। पर अलीगुल भाई, तव्हां खां जेकॾहिं हिकिड़ो आउं इहो सुवाल पुछां त 1999 खां वठी जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो एक्ट आहे जेको हाणे क्वेश्चनेबल थियो आहे, त छा असां इहो बि सम्झूं त ही त हिकिड़ो जेको चवंदा आहिनि न त
हिकिड़ो आइसबर्ग जो जेको आहे सो हिकिड़ो नंढड़ो सो हिसो आहे जंहिंखे टच कयो वियो आहे ऐं एक्चुअली त सुभाणे ईअं न थी वञे त 1999 खां वठी जेके बि अपॉइंटमेंट्स पब्लिक सर्विस कमीशन में उहे सभु क्वेश्चनेबल थी वञनि ऐं असां हिकिड़े नए पैराडाइम में फासी वञूं, छा था तव्हां सम्झो? ऐं ही ॻाल्हि अञा ऊनी आहे। मसलन हिन डिसीशन में जेको केसिस आया हुआ, जेके पिटीशन्स आहियूं उन ते त बहस ई न आहे। उन्हनि जो सिर्फ़ु ज़िक्र आहे त फलाणे फलाणे पिटीशन कई ऐं हे प्रेयर्स उन्हनि जो सॼो बहस थियल आहे हिन 89 जे एक्ट ते। हाणे 89 जो एक्ट असेंबली पास कयो आहे, उहो जेको आहे 32 साल इम्प्लीमेंट रहियो आहे। लॉ जा प्रिंसिपल्स आहिनि न, हिकिड़ो प्रिंसिपल इहो आहे त को बि इल्ज़ाम हेठि आयल माण्हू is to be assumed as an innocent until proved otherwise. And otherwise proved be the onus of proof lies with the petitioner, lies with the prosecutor, not with the accused. जेकॾहिं चेयरमैन accused आहे, सेक्रेटरी accused आहे, कमीशन accused आहे, त उनखे तव्हां प्रूव कयो। हुननि ते ओनस न आहे त हो प्रूव कनि था असां इनोसेंट आहियूं, तव्हां ते आहे, प्रोसिक्यूटर ते आहे। त ही तव्हां ॾिसो सिर्फ़ु ही न आहे, 2013 वारा 270 समथिंग उहे ऑफिसर हिननि कया, उन खां पोइ ही कया अथऊं 350 CCI वारा ऐं 1783 डॉक्टर, उन खां पोइ वैक्सीनेटर, ऐं वैक्सीनेटर कॾहिं कया अथऊं जंहिं वक़्तु ही पेंडेमिक आहे, वबा फैली पई आहे, वैक्सीनेटर जेको आहे उहे जवाब न कनि। 89 वारो जजमेंट में लिखियो पियो आहे त हिनखे एज इट नेवर एग्जिस्टेड, माना हे जेको 32 साल कानून हलियो वियो आहे, that should be considered as never existed। हाणे कहिड़े ते अचो, हाणे अचो साईं 1978 वारो जेको ज़िया ऑर्डिनेंस ठाहियो हो, उन ते पब्लिक सर्विस कमीशन हली, चए उन ते तव्हां हलो। इन जो हिकिड़ो ॿियो प्रिंसिपल आहे त जस्टिस मस्ट बी डन even the heavens may fall, ऐं उहा विजिबल बि हुजणु घुर्जे जेका जस्टिस तव्हां कयो था। हिते जजमेंट में लिखियो पियो आहे it's the opinions of some people। हाणे तव्हां सभिनी पैनलिस्ट सां ॻाल्हि ॿोल अञा जारी रहे पई, पर असां वटि कुझु जेके ॿार आहिनि, जेके विक्टम्स आहिनि हिन जजमेंट जा, अफेक्टीज़ आहिनि, विक्टम्स चवां या अफेक्टीज़ चवां, उन्हनि जो हिकिड़ो बेतहाशा ॿार इलाही सारा अची विया आहिनि हिते। हाणे ज़ाहिर आहे उन्हनि सभिनी खे त असां खणी कोन सघंदासीं, पर आउं कोशिशि करे हिकु अधु ॿार कंहिंखे खणण जी कोशिशि कंदसि त असां उन्हनि जो पॉइंट ऑफ व्यू ॿुधूं ऐं हो छा था चवनि ऐं कहिड़ी। उन्हनि में हिकिड़ो मां बि आहियो। अच्छा, हिकिड़ा तव्हां बि आहियो। अच्छा ठीकु आहे, पोइ तव्हांखे तव्हांजो तफ़सील अलॻि सां वठूं था भॼन। हा हा हा। अच्छा, हीअ असांजी हिकिड़ी नंढी भेण आहे मारवी अहमद। अस्सलाम वालेकुम मारवी, तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? जी सर, मूंखे अवांजो आवाज़ अचे पियो। थैंक यू बाबा, तव्हां थैंक यू फॉर जॉइनिंग द प्रोग्राम। तव्हां थोरो पंहिंजो इंट्रोडक्शन ॾियो ऐं ॿुधायो त तव्हां हिन फ़ैसिले सां कहिड़े तरीक़े सां अफेक्ट थिया आहियो। सर, मुंहिंजो नालो मारवी मंज़ूर आहे ऐं इन खां अलावा जेको आहे रिसेंटली जेको 2018 जो PMS CC आहे, इन जे थ्रू मां PMS ऑफिसर थी आहियां। पहिरीं पोस्टिंग मुंहिंजी एज सेक्शन ऑफिसर थी हुई ऐं इन खां पोइ 6 महीननि खां पोइ असांखे फील्ड में एज असिस्टेंट कमिश्नर अंडर ट्रेनिंग मोकिलियो वियो। सर, ही पहिरियों दफ़ो मूं सां नाहे थियो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन के थ्रू मां पहिरियां बि एग्ज़ाम पास कयो हो, CC 2013। उन में भी सुप्रीम कोर्ट सुओ मोटो नोटिस के थ्रू असांजी जॉब जेका है ख़त्म कराई हुई। उन एग्ज़ाम के भी नल एंड वॉइड करायो वियो। अच्छा, इन खां अलावा सर ईअं न आहे त असांजो कोई बैकग्राउंड आहे त मुंहिंजो कोई सोशल बैकग्राउंड केॾो स्ट्रॉन्ग आहे, या इन खां अलावा जेको आहे फाइनेंशियल मां एॾी स्ट्रॉन्ग आई आहियां, एॾी स्ट्रॉन्ग आहियां जो मां कंहिं फैक्टर जे थ्रू अचां। अल्लाह जो शुक्र आहे, मां मेरिटोरियस कैंडिडेट आहियां। इन खां अलावा मां 2012 खां 14 ताईं
फेडरल गवर्नमेंट लाइ बि हिकु PSDB प्रोजेक्ट में कमु कयो आहे। इन खां अलावा सिंध पब्लिक सर्विस कमीशन में CC 2013 मां तव्हांखे ॿुधायो। इन खां अलावा मां लेक्चरर बि रही आहियां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू हुई 2015 खां 2020 ताईं। उन खां पोइ जॾहिं CC 2018 क्वालिफाई कयो त पोइ हिते जॉइन कयो। अच्छा, त तव्हां हिन फ़ैसिले खे कहिड़े तरीक़े सां ॾिसो था ऐं तव्हां कहिड़े क़िस्म जो लाइ अमल ठाहियो पिया? यकीनन जेके बि तव्हां मुतासिरीन हूंदा त पंहिंजो पाण में हिक ॿिए सां कनेक्टेड हूंदा आहिनि वन आर द अदर वे, त तव्हां छा अॻियां जी सोच करियो पिया? वे फॉरवर्ड में तव्हां छा ॾिसो पिया? सर असांजो वे फॉरवर्ड इहो आहे त असां जेको आहे थोरो घणो सोशल मीडिया ते पंहिंजो जेको आहे पब्लिक ओपिनियन खे बि फॉर्म कंदासीं। जीअं हींअर तव्हां सां ॻाल्हायूं पिया त माण्हुनि खे ख़बर पए त असांजो बैकग्राउंड इहो न आहे त जेको माण्हू हर कोई सम्झंदो आहे त कोई सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू आयो आहे त उहो बैकडोर मां ई आयो आहे। बैकडोर मां असां ईअं नाहे आया आहियूं। असां प्रॉपर हिकिड़ो पहिरियां 50,000 कैंडिडेट्स हुया। उन मां पहिरियां असां स्क्रीनिंग टेस्ट पास कयो। उन खां पोइ रिटन एग्ज़ाम हुयो, 8 पेपर्स हुया सर। हिकु टीम में ॿ पेपर्स हूंदा हुया। इन खां पोइ असां इंटरव्यू ॾिनो आहे। सर हिकिड़ो पूरो हिकु एक्सटेंडेड प्रोसेस हूंदो आहे रिक्रूटमेंट जो, जेको असां जंहिं मां कम्पीट करे असां अॻिते आया आहियूं सर। इहो ऐं पोइ इन खां अलावा पब्लिक ओपिनियन फॉर्म कंदासीं इमेज बहितर करण जे लाइ थ्रू मीडिया ऐं इन खां अलावा जेका लीगल बैटल आहे। बाबा तव्हांजी तमामु वॾी महिरबानी पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू ॾियण जी, ऐं असांजी दुआ आहे त अलाह तव्हांखे इहो मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो बि सिर्फ़ु हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू इहो त असां काफ़ी ॼणा मूं सां गॾु उहे आहिनि जेके 2013 में बि मुतासिर थिया ऐं 2018 में बि मुतासिर थिया। पहिरियां बि असांखे जेको नल एंड वॉइड करे घर मोकिलियो वियो, पोइ बि असां हिमत जोड़े करे वरी CC 2018 जे थ्रू हिते आयासीं त असां पंहिंजे जेके सिंध प्रोविंस खे सर्व करे सघूं। पर असांखे वरी उहा ई हिकिड़ी काती फेरी वई आहे। पर असांखे उमेदु आहे त इंशाल्लाह कि जेके फ्लॉज आहिनि जजमेंट में त असां वरी वापसि ईंदासीं। अलाह तव्हांखे इंसाफ़ ॾींदो ऐं तव्हांजे हक़ में बहितर कंदो। असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। वॾी महिरबानी मालवी असांखे। थैंक यू सर, थैंक यू सो मच। हिकु ॿी असांजी नियाणी मुल्क गुलज़ार आहे। उहा बि मुतासिरीन में शामिल आहे ऐं उहा बि कुझु पंहिंजा कॉमेंट्स ॾियणु चाहे थी, त असां कोशिशि करियूं था त मुल्क खे ऑनलाइन वठूं। साईं मुल्क गुलज़ार जेसि ताईं ऑनलाइन थिए, कासिम राजपुर साहब तव्हां हिन अदड़ीअ खे ॿुधो ऐं हिन जे पेन खे यकीनन तव्हां असां सभु सम्झंदा हूंदासीं, महसूसु कंदा हूंदासीं त हिकिड़ी मेरिटोरियस ॿार जेका 2013 में पास थी, 2018 में पास थी, न उन वक़्तु हुन जो मुस्तक़बिल अॻियां हली सघियो, न हाणे कंहिं प्रोग्रेशन जी तरफ़ वञे पियो। त अहिड़ा सवे ॿार हूंदा, हज़ारे ॿार हूंदा जेके इन क़िस्म जे प्रॉब्लम जो शिकार हूंदा। तव्हां कीअं था ॾिसो? अच्छा कायल साहब, मां इन अदड़ीअ खे ज़ाती तौर सुञाणा थो। मोरे जा आहिनि पाण अदड़ी। अच्छा। पाण लेक्चरर हुई, पाण जीअं ॿुधाई। पोइ बि 2013 में सेक्शन ऑफिसर, वरी हाणे CMS में असिस्टेंट कंप्यूटर थी आहे। हिकिड़ो मिसाल न आहे, अहिड़ा तमामु घणा मिसाल आहिनि जेके हाणे बुनियादी तौर जेकॾहिं ही नल एंड वाइड करे था सघनि, जिन पंहिंजा उजागा वरनि जा वर उजागा करे महिनतूं करे ऐं मूंखे हिन अदड़ीअ जे ज़ाती बैकग्राउंड जी ख़बर आहे त हीउ को करोड़पति के ख़ानदान सां वास्तो नथी रखे। हिकिड़े मिडिल क्लास फैमिली सां हुनजो वास्तो आहे, जेके पंहिंजी महिनत सां हिन तयारी कई आहे कि अकेडमी में उहो कान वई आहे। हिकिड़े मतिलबु हिकिड़े ग़रीब ख़ानदान जो माण्हू या मिडिल क्लास जो माण्हू इन पोज़ीशन ते पहुचे, हिकिड़ो शाक हुनखे जेको लॻो हूंदो उहो लॻो हूंदो 2013 में। वरी तयारी करे हिकिड़ो पंहिंजे तरीक़े सां तयारी करे वरी अहिड़ी जेके मेरिटोरियस ॿार आहिनि या जेके उम्मीदवार आहिनि, ॿी ॻाल्हि त तव्हां जेको ही 31 पेजनि जो फ़ैसिलो आहे, उन में किथे बि न ॿुधंदो त फलाणे एजेंट पैसा ॾिना, फलाणे उम्मीदवार पैसा ॾिना, फलाणे माण्हूअ कंहिंखे ॾींदे वठे थो। खां जेका आम ॻाल्हि आहे, कंडक्ट कराइणु आहे कंट्रोलर ऑफ एग्जामिनेशन जो कमु। बोर्ड में यूनिवर्सिटी में जेका
पब्लिक सर्विस कमीशन हुजे या सिंध पब्लिक सर्विस मां अॼु फैसलो त कीअं पेज पढ़ी अचो त कंट्रोलर जो कुझु ज़िक्र बि न तव्हां जो आवाज़ थोरो कट थिए पियो डॉक्टर साहब, जी तव्हांजी आवाज़। ख़ालिद साहब मां पे गुज़ारिश कई त कंट्रोलर ऑफ एग्ज़ामिनेशन हिन इम्तिहान में हिन फ़ैसिले में तव्हांखे नज़र ई नथो अचे। हाणे जॾहिं जंहिं माण्हूअ खे इम्तिहान कंडक्ट कराइणो आहे, जेको माण्हू 8 सालनि खां उन मनसब ते वेठो आहे ऐं तव्हां सम्झो था त मुख्य ज़िम्मेवारी उनजी इम्तिहान कंडक्ट कराइण जी, उनखे त तव्हां बरी जमा करार ॾेई छॾियो, हुनखे त तव्हां का सज़ा कान ॾिनी। छा था चऊं त इन में जेकॾहिं हिन में करप्शन आहे, बदइनवानी आहे ऐं मेरिट वारो इदारो न रहियो आहे त इन जी सज़ा हर भेरे उम्मीदवारनि खे थिए थी। पर सज़ा साईं हाणे हाणे थोरो जेकॾहिं डेविल्स एडवोकेट जो रोल प्ले कजे, मुर्क तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? हाँ हाँ अचे थो। मुंहिंजे ख़्याल में अदी मुल्क जे कनेक्शन जो को प्रॉब्लम आहे, तंहिंजे करे असां सां कनेक्ट कोन पई थी सघे। साईं महबूब शेख साहब हिकिड़े डेविल्स एडवोकेट जो लेट अस से के रोल प्ले था करियूं। रोल इहो प्ले था करियूं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन हिकु नाहिल इदारो आहे। अज़्यूम करियूं था त 2003 खां वठी हिन में तमामु घणियूं नाइंसाफ़ियूं थियूं आहिनि, इनजस्टिसिस थियूं आहिनि, तंहिंजे करे कोर्ट खे मजबूरन इहो फ़ैसिलो वठिणो पियो आहे। जेकॾहिं सिंध गवर्नमेंट या कमीशन पंहिंजे मसइलनि खे जेकॾहिं प्रॉपर तरीक़े सां हल करे छॾे हा, पंहिंजी जोड़ जक खे बहितर मेरिटोरियस करे छॾे हा, त शायदि अॼु इहो ॾींहुं न अचे हा त असां हिन मौज़ूअ ते पाण में ॻाल्हाए रहिया आहियूं। तव्हांजो छा ख़्यालु आहे त जेको माण्हू इहा सोच प्रेज़ेंट कनि था त भई अॼु जो फ़ैसिलो बेसिकली कंटिन्यूएशन आहे उन्हनि प्रॉब्लम्स जी जेके 2003 खां वठी रिपोर्ट थियनि पिया, पर उन्हनि ते को एक्शन कोन पियो थिए? साईं मां अॻ में अर्ज़ु करे चुकुसि त हींअर मीडिया जेका आहे न, ऐं ख़ासि तौर ते सोशल मीडिया जेका आहे उहा तमामु घणी एक्टिव आहे। ऐं इन 2003 जे फ़ैसिले खे हुजे या 2013 जो 2018 जो, इहे सभु ॻाल्हियूं नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं जेके पेश थियनि थियूं पयूं, पर उन्हनि ॻाल्हियुनि खे जंहिंखे चइबो आहे न टू बिलो आउट ऑफ प्रोपोर्शन, ईअं थियो थो वञे। हाणे असां जेके कमेंट्स पढ़ूं था पिया त माण्हू ईअं था उहो ॿुधाइनि त हेतिरा पैसा वरिता था वञनि, हेतिरा कया था वञनि, ॼण उहे उते मौजूदु हुया, पर कंहिंखे बि को पको सबूत कोन्हे। हिकिड़ी ॻाल्हि त असां मुतफ़िक़ थी सघूं था त पब्लिक सर्विस कमीशन पंहिंजी क्रेडिबिलिटी क़ाइमु न करे सघी आहे, जेके बि उन जा रीज़न्स आहिनि, वॉट एवर द केस में बी। पर छा उन्हनि जी नाअहली या कमज़ोरी या जिते हुननि अकरबा परवरी ॾेखारी आहे या फेवरेटिज़म कई अथऊं, उन चंद माण्हुनि जी सज़ा पूरे लाट खे ॾिनी वञे, जंहिंमें ही कंबाइंड कॉम्पिटिटिव एग्ज़ामिनेशन जा ॿार आहिनि या हू डॉक्टर आहिनि ऐं ॿिया जेके आहिनि। इहो जेको आहे सो फ़ैसिलो इन नुक़्ता निगाह सां क़ाबिल क़बूल नथो लॻे ऐं ज़हन नथो उनखे क़बूल करे। हाणे हिकिड़ो क़दम जेको आहे उहो त गवर्नमेंट ऑफ सिंध खणे पई, उहो अपील में वञनि था। मां सम्झां थो त इहे जेके अफेक्टेड ॿार आहिनि इन्हनि खे बि पंहिंजे अपील में वञणु खपे इन फ़ैसिले ख़िलाफ़, छो जो गवर्नमेंट जो हिकिड़ो पंहिंजो रोल थिए थो ऐं जॾहिं इहे ॿार अफेक्टेड वञनि था जेको आहे कोर्ट में, छो जो उन्हनि खे त ॿुधो ई न वियो आहे। हुन जे लाइ त फ़ैसिलो अनएक्सपेक्टेड हुयो न। वयूं त 2-3 छोकिरियूं हुयूं त असांजे मेडिकल ऑफिसर उन असांखे इंसाफ़ न मिलियो आहे, उनखे भले इंसाफ़ मिले, वॉट एवर द केस में बि उन डिसीशन ज़रिए उनखे का बि जेको उन्हनि जी ग्रीवेंसेस खे रीड्रेस कयो वञे। पर इहे जेके ॿार ख़ासि तौर ते इहो जेको एग्ज़ाम हुयो 2018 जो, उन्हनि ॿारनि खे त ॿुधो ई न वियो। दे वर इवन नॉट द पार्टी, दे वर बिल्कुलु जस्ट
उनखे त हिकिड़ो ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो शाख मिलियो आहे। उन्हनि खे बिल्कुलु हाणे ॿुधो कोन वियो। हाणे मिसाल अलीगुल साहब, जेकॾहिं तव्हां जेका महबूब शेख साहब वारा ॻाल्हि कनि पिया त जेका मुतासिर धुर आहे उनखे त ॿुधो ई कोन वियो आहे, त तव्हांजे ख़्याल में त इहा जेका मुतासिर धुर आहे इन वटि हिकिड़ो त इहो आहे त कोर्ट में वञी पंहिंजो केस प्लीड करे, उन वटि ॿिया कहिड़े क़िस्म जा ऑप्शन्स मौजूदु आहिनि तव्हांजे नज़र में त जेकॾहिं हिननि खे सपोज़ कोर्ट मां रिलीफ अॻियां हली नथो बि मिले त छा हिननि खे घर में माट करे वेही रहणु घुरिजे या पंहिंजे रिलीफ जे लाइ को ॿियो ऑप्शन सिंध गवर्नमेंट बि कढी सघे थी? सिंध गवर्नमेंट चयो आहे त असां अपील कंदासीं। ठीकु आहे। ऐं कुझु जेके इफेक्ट थींदा बाज़ार मां उहे बि कोर्टुनि में वेंदा। कोर्टूं हिनखे हफ़्ते में निमटाइनि या 5 सालनि में बि निमटाइनि। असां वटि मिसाल आहिनि, नेब ऑर्डिनेंस सिंध गवर्नमेंट जेको सिंध असेंबली एक्ट पास कयो उनखे चैलेंज कयूं ऐं इनखे तक़रीबन 8 साल थी विया आहिनि, उनजो जजमेंट न आई आहे। त ही जुडिशियल सिस्टम जेको आहे इहो केतिरो माण्हुनि खे फ्रस्ट्रेट थो करे। हाणे ही नियाणी असांजी आई, उन चयो त 27,000 कैंडिडेट हुया ऐं सिलेक्ट थिया 350। त तव्हां ॾिसो त नेचुरल साइकोलॉजी कहिड़ी हूंदी आहे। त साईं इहे त सिफारिश वारा, इहे पैसनि वारा हुया। महबूब शेख साहब ॻाल्हि कई त कमीशन ते प्रेशर्स, बिल्कुलु प्रेशर्स आहे। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, हुनजो पुटु आहे नंढो जाओ, ॼमण जे पहिरें हफ़्ते असां घुमण आया। उनखे मां ॼमण खां सुञाणा, उहो पेटारे में पढ़ियो। हाणे उनजो ॾोहो इहो आहे त हुनजे पीउ उनखे पेटारे मोकिलियो। उन खां पोइ ॿार प्राइमरी हुते सिटी स्कूलनि में पढ़ियो, वरी हिते लंडन आयो, क्वीन मेरी यूनिवर्सिटी में पढ़ियो। क्वीन मेरी यूनिवर्सिटी यूके जी टॉप यूनिवर्सिटी आहे, जंहिंखे चवंदा आहिनि रसल ग्रुप यूनिवर्सिटी, जेके टॉप जूं कुझु यूनिवर्सिटियूं आहिनि उन में उहा इंक्लूडेड आहे। उतां हुन मास्टर्स कई। मुंहिंजी कंपनी में कुझु ॾींहं हुन कमु कयो आहे। ऐं जॾहिं बि असां पंहिंजे कंपनी जे पुराणनि कोलीग्स सां वेहंदा आहियूं त चवंदा यार इहो ॾाढो होशियारु हो, इहो ॾाढो ब्रिलियंट हुयो। उहो माण्हू हिन में क्लियर थियो आहे। हाणे उन ते गार जी रीह थी पई त सिफारिश ते हिकिड़ो आयो ॿियो मेंबर आहे, त सिफारिश ते आयो ॿियो मेंबर आहे, उनखे मां 30-35 सालनि खां सुञाणा। वेरी कॉम्पिटेंट इंजीनियर पंहिंजी फील्ड जो। इस्लामाबाद में हुनजी पोस्टिंग हूंदी, ऑलवेज प्रेसिडेंसी में ऐं प्राइम मिनिस्टर हाउस में हाई प्रोफाइल जेके ड्यूटीज़ हूंदियूं उन्हनि खे उहो कंदो। उनजी फैमिली का बि आदत कोन, न सिगरेट पीअनि, न शराब पीअनि, न रिश्वत खाइनि। हाणे हुनजा ॿार पढ़नि था सुठनि तालीमी इदारनि में इस्लामाबाद में, ऐं उहे अल्टीमेटली पंहिंजे प्रोफेशन में अचनि था, पब्लिक सर्विस कमीशन क्लियर था कनि। त छा थी पियो? हाणे उहा थी वई साईंदाद कमीशन। हाणे साईंदाद जा 3 ॿार जेकॾहिं मुख़्तलिफ़ सालनि में पास था थियनि त छा थी पियो? जेकॾहिं तव्हां मूंखां पुछंदो त मुंहिंजी फैमिली में केतिरा कमीशन पास थिया आहिनि, त साईंदाद जी फैमिली में 3 पास थिया, इहा थी वई साईंदाद कमीशन। अच्छा, इहो ॾाढी इंटरेस्टिंग ॻाल्हि अलीगुल साहब करे पियो। हाणे ही मां ॿुधायां, ऐं हिन ते आउं कासिम भाउ खां जेको आहे सो थोरो कॉमेंट्स वठंदसि। त कासिम त ॿुधाए कुझु नथो। त मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू आहे जेको के सुठी पढ़ियल लिखियल एजुकेटेड फैमिली जो मेंबर आहे, या उनजो को भाउ चाचो या को मामू या को सोट के वॾे उहिदे ते वेठल आहे, त छा उहो ऑटोमेटिकली इहो अज़्यूम थी थो वञे त ही यकीनन सिफारिश ते आयो हूंदो? माने असांजो मुआशिरो छो इन खे इन पर्सपेक्टिव में ॾिसे थो, उन ॿार जी मेरिट खे नज़रअंदाज कंदे उनखे नलीफाए करे चवे थो त छाकाणि जो ही फलाणे जो माइट आहे तंहिंजे करे इन जी सिफारिश हूंदी यकीनन। त इहो तव्हां असांजो जेको मुआशरती जेको असांजो इहो तज़ाद आहे, इनखे तव्हां कीअं था ॾिसो?
अच्छा इहो ईअं ई आहे जीअं मां गुज़िरियल हींअर नखो मां हिमायत कयां नौजवाननि जी सिंध जे नौजवाननि जी गुज़िरियल मां 4-5 सालनि खां अली ग्रुप ॾिसनि था तव्हां बि ॾिसो था डॉक्टर साहब बि ॾिसे थो इहे समूह असां कंहिं न कंहिं हवाले सां गॾिजी सॼी इहो मामिलो खणो पिया था त सिंध जे नौजवान खे उत्साहियो सिंध जे नौजवान में तमामु घणो पोटेंशियल आहे सिंध जो नौजवान दुनिया में जंहिं बि कॉम्पिटिशन में वञणु चाहे हू उते कॉम्पीट करे सघे थो उन में टैलेंट आहे मां इन नौजवान खे हिमथायां थो चवंदासीं क़ासिम जो या पुटु हूंदो या धीउ हूंदी इन करे हू हिमायत थो करे अदा मुंहिंजा पुट ऐं धीअरूं त अञा प्राइमरी में पता पढ़नि उन्हनि खे त मां पब्लिक सर्विस कमीशन में उम्मीदवार कोन कयो हूंदो जंहिंमें कनि था नंबर 1 जेका मां डॉक्टर बेतले साहब ॻाल्हि कई बिल्कुलु मां वरियनि खां साॻी ॻाल्हि थो कयां त जेकॾहिं माण्हू साईंदाद हुजे शबीर शेख हुजे या इवन अलीकुल बेतलो हुजे या डॉक्टर महबूब शेख हुजे या काज़ी बशूद हुजे त हू उन पोज़ीशन में त आहिनि त पंहिंजे औलाद खे हुननि तमामु सुठी तरबियत ॾिनी आहे तमामु सुठी हुननि तालीम ॾिनी आहे त जेकॾहिं हुननि जा ॿार इन पोज़ीशन में आहिनि त हू कॉम्पिटिशन में वञनि इन जे करे हुननि खे रोकियो वञे त जीअं त हू मेंबरनि जा या चेयरमैन जा औलाद आहिनि तंहिंजे करे हू नथा वञी सघनि असांखे घुर्जे त जेकॾहिं पब्लिक सर्विस कमीशन फेडरल हुजे सिंध हुजे या ॿिया इदारा हुजनि उन ते जेकॾहिं असां तनक़ीद कयूं था त असां वटि उन क़िस्म जूं साबितियूं हुअणु खपनि त बाबा फलाणो जेको माण्हू आहे उन जो पुटु आहे उन जूं हेतिरियूं मार्कूं फलाणे सब्जेक्ट में हेतिरियूं मार्कूं फलाणे सब्जेक्ट में हुयूं फेल हुयो उन जे बावजूदि पास कयूं अॼु ताईं सवाइ असां अफ़साननि घड़ण जे ॿियो कुझु बि न कयो आहे न इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म आहे हिकिड़ी ॻाल्हि 2002 वारो काज़ी साहब अॼु ताईं केस हले थो उन्हनि में घटि मां 20 ऑफिसर अहिड़ा सुञाणा जेके 18 ऐं 19 ग्रेड में पहुची रिटायरमेंट वठी चुका आहिनि उमिरि पूरी थियण जे करे अॼु ताईं उहो केस नेब हैदराबाद जे में हले पियो थो उनजो फ़ैसिलो अची न सघियो आहे हर भेरे उहे वीचारा सियासत ते टंगियल आहिनि हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि त जेसि ताईं मां रिफॉर्म जी ॻाल्हि थो कयां त सिंध हाई कोर्ट समेत जेके बि पाकिस्तान जूं अदालतूं आहिनि जुडिशियल रिफॉर्म जे नाले ते हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो एशियन डेवलपमेंट बैंक जो ॿियो प्रोजेक्ट हुयो वर्ल्ड बैंक जो त भई पाकिस्तान में अदालती सुधारा आणिजनि गुज़िरियल 10-15 सालनि खां उहे अदालती सुधारा हलनि पिया था त छा इन्हनि अदालती सुधारनि दौरान अदालतुनि ते ताला लॻा या अदालतुनि खे कमु करणु ॾिनो वियो असां था चऊं त रिफॉर्म जो प्रोजेक्ट पंहिंजी जॻह ते रिफॉर्म ऐं सुधारा जेके आहिनि हलंदा रहनि उहो प्रोसेस हलंदो रहे पर इदारनि जी तालाबंदी कंहिं बि हवाले सां न थियणु खपे हिकिड़ी ॻाल्हि 2013 वारो मिसाल आयो त जिन माण्हुनि जी तव्हां ख़बर आहे त जेको ॿार 28 सालनि 25 सालनि में ग्रेजुएशन करे मस पहुचे थो हुन वटि 3 या 4 साल जो टाइम हूंदो आहे त हू 1 या 2 अटेम्प्ट या 3 अटेम्प्ट ॾेई सघे हाणे जेकॾहिं जिन ॿारनि 2018 में अटेम्प्ट ॾिनो ऐं ही नल एंड वाइड थी वियो त छा इन्हनि मां इहे समूरा उम्मीदवार इन लाइक़ु या जेके 283 या 293 ऑफिसर आहिनि उहो इन लाइक़ु रहंदा हुननि जूं उमिरियूं हूंदियूं या साॻी हाई कोर्ट जेका आहे उन्हनि खे या इजाज़त ॾींदी त हू उन इम्तिहान में वरी ॿीहर अपीयर थी सघे ऐं वरी इहा बि कुझु मीडिया ते हलियो पई ॻाल्हि त एज रिलैक्सेशन जे लाइ गवर्नमेंट खे कुझु करणु घुरिजे पर इहो तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त दिस इज़ नॉट द सोल्यूशन इहो टेम्पररी तव्हां हिकिड़ो पैचिंग त करे सघो था पर इहो मुस्तक़िल मसइले जो हल न आहे हाणे प्रोग्राम में आऊं तव्हां टिनी मौज़ूज़ महिमाननि खां हिकिड़ो आख़िरी सुवालु पुछंदुसि जेको टॉलस्टॉय जो मशहूरु हिकिड़ो किताबु हो जंहिंजो सिंधी में तर्जुमो थियो त नेठि छा कजे त महबूब शेख साहब नेठि छा कजे साईं पहिरीं ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध जेका ही अपील करण जो फ़ैसिलो कयो आहे उन में उनखे सीरियसली वञणु खपे मां पाण गवर्नमेंट ऑफ सिंध जो हिसो रहियो आहियां तमामु घणो अरसो ऐं जेका शइ मूं पंहिंजे इन एतिरनि सालनि 40 सालनि खां मथे तजुर्बे में ॾिठी त गवर्नमेंट जो जेको अप्रोच रहियो आहे उहो अक्सर व पेशतर मेजर केसिस में कैयुअल रहियो आहे त जेकॾहिं गवर्नमेंट ऑफ सिंध वाकई सीरियस आहे छो जो कमीशन जो ख़तमु थी वञनि उनखे ताला लॻी वञनि इहा मां ईअं चवंदुसि ॼण त गवर्नमेंट ऑफ सिंध जे
जे सिस्टम खे तालो लॻी वियो उनखे बंदि कयो वियो आहे। इहा चमाट जेका आहे सा गवर्नमेंट ऑफ सिंध जे चेहरे ते लॻी आहे, मुंहं ते लॻी आहे, त उन जे जवाब ॾियण लाइ असां वटि बहितरीन वकील आहिनि। सिंध में सिंधी माण्हुनि में वकालत जे शोबे में तमामु कमाल हासिल कयो अथऊं। त जेकॾहिं उहो सीरियस आहे गवर्नमेंट ऑफ सिंध त पोइ इन केस खे सीरियसली खणे ऐं खटी ॾेखारे। ॿी ॻाल्हि त जेके अफेक्टेड पार्टीज़ आहिनि उहे जेके आहिनि से अफेक्टेड छोकिरा, इहे ॿार न्याणियूं जेके आहिनि उहे पंहिंजो बहितरीन वकील करे उहे धुर थियनि। ऐं हाणे हिकिड़ो कॉमेंट आयो आहे साईं निज़ाम शेख साहब जे तरफ़ां, त बिल्कुलु का रीसेंट डेवलपमेंट आहे त जेके कुझु अफेक्टीज़ आहिनि उहे बि कोर्ट में हलिया विया आहिनि। तव्हांजी इहा सजेशन बिल्कुलु सही। ठीकु आहे, इहा ई सजेशन असां जेको आहे 3 ॾींहं अॻु में लगातार हलायूं था पंहिंजे ग्रुप सिंधवीअनि तरफ़ां इहे 2 सजेशन्स। ऐं टी जेका ॻाल्हि उहा थोरो केतिरनि दोस्तनि खे वणे या न वणे, पर मां ज़रूरु चवंदुसि त पब्लिक सर्विस कमीशन खे पंहिंजी क्रेडिबिलिटी जेका आहे बहाल करण लाइ पंहिंजो कोशिश करणु खपे। छो जो हे जेको आहे सो इज़त जी ॻाल्हि आहे। इहे जेके बि चेयरमैन या मेंबर जेके बि आहिनि उहे इंतिहाई ख़ुशहाल आहिनि, तमामु इज़त वारी पोज़ीशन ते कमु करे चुका आहिनि। हुनजी हिकिड़ी पंहिंजी पर्सनल इंटेग्रिटी आहे। हे सिर्फ़ु कमीशन जी ॻाल्हि न आहे, पर हुनजी पर्सनल इंटेग्रिटी जी ॻाल्हि आहे, हुनजी पर्सनल इज़त जी वक़ार जी ॻाल्हि आहे। उन पंहिंजी वक़ार ऐं शान खे उहो बरक़रार रखनि। प्रेशर ईंदा न कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़े डिपार्टमेंट में नथा अचनि। असांजे साम्हूं समय मिसाल अचनि था, ऑफिसर प्रेशर खे ॾिसी जेको आहे सो उतो चवनि था बाबा असां भली हटायो, पर असां इहो ग़लति कमु न कंदासीं। अहिड़ा समय मिसाल आहिनि सिंध में, सिंधियुनि जे ऑफिसरनि खोड़ कमु कयो आहे। त पंहिंजी क्रेडिबिलिटी पब्लिक सर्विस कमीशन जे मेंबर्स खे क़ाइमु करणी पवंदी हर हालत में। बिल्कुलु सही। इहे मुंहिंजी 3 सलाहूं। बिल्कुलु सही, फर्स्ट क्लास। अलीगुल साईं। महिरबानी, थैंक यू। मां हिकिड़ी अर्ज़ इहो कंदुसि त हिन मुल्क खे हलणु ॾियो ऐं जेके बि खोटियूं खामियूं आहिनि उनखे नेचुरल वे में दुरुस्त थियणु ॾियो। मुल्क खे आइन मूजिबि हलणु ॾियो, कानून मूजिबि हलणु ॾियो, वफ़ाक़ मूजिबि हलणु ॾियो, सूबाई ख़ुदि मुख़्तियारिन तहत हलणु ॾियो। ऐं जेके इदारा आहिनि सभु इदारा असां वटि आहिनि, कानून जुड़ियल आहिनि। ट्रैफिक जो कानून आहे, हिकिड़ो माण्हू ट्रैफिक वायोलेशन थो करे त कानून ख़तमु कबो छा? हिकिड़ो माण्हू मर्डर थो करे त तव्हां जेको आहे सो कोर्टूं बंदि कंदव छा, थाणा बंदि कंदव छा? ईअं ई जेकॾहिं कंहिं इदारे में करप्शन आहे, कंहिं में छा सभिनी में आहे, कहिड़ो इदारो बचियल आहे जंहिंमें करप्शन न हुजे? करप्शन खे पकड़ियो। हिते त अलाए कहिड़ा कहिड़ा जेको आहे सो क्राइम डिटेक्ट था थी वञनि। अॼुकल्ह त मॉडर्न तौर तरीक़ा आहिनि। जेकॾहिं को माण्हू करप्शन जे वसीले, नेपोटिज्म जे वसीले या ॿिए कंहिं तरीक़े जे, मूंखे त इहा बि ख़बर आहे कुझु माण्हुनि जेको आहे सो पब्लिक सर्विस कमीशन खे ब्लैकमेल करे रिजल्ट्स वरिता आहिनि, इंडिविजुअल्स, कैंडिडेट्स। त इहे सभु थियनि था, उन्हनि खे तव्हां दुरुस्त कयो, उन्हनि खे पकड़ियो। ड्यू कोर्स ऑफ लॉ आहे, उन तहत उन्हनि खे कजे। त इदारनि खे हलणु ॾियो, मुल्क खे हलणु ॾियो, माण्हुनि में फ्रस्ट्रेशन न आणियो। ही जेके तव्हां कम कयो था हिननि ई गुज़रियल 2-3 सालनि में जेको आहे सो हेतिरा हज़ारे माण्हू जेको आहे सो तव्हां जॉब्स मां कढी छॾिया आहिनि। त उन्हनि खे तव्हां कढंदो, फ्रस्ट्रेशन वधंदी, हिन रियासत जा बुनियाद खोखला थींदा। तव्हां रियासत ते रहम कयो, मुल्क ते रहम कयो, ख़ल्क़ ख़ुदा ते रहम कयो। 22 करोड़नि जो मुल्क आहे, उनखे ईअं तव्हां नथा हलाए सघो, उनखे क़ाइदे कानून आइन तहत हलायो। सो इहो आहे। हिकिड़ो ॿियो मां तव्हांखे वाक़ियो ॿुधायां। मुंहिंजो हिकिड़ो पुराणो दोस्त हुयो मैंने, मां चयोमांसि यार तव्हां नौकिरियूं था खपायो? चए यार नौकिरियूं मिलनि ई कोन थियूं, असांखे त खपाईंदासीं कान। मां काॾे वेयूं नौकिरियूं? चई मास्तरियूं बि थर्ड पार्टी खां थियूं मिलनि, ऐं असांखे कॾहिं कॾहिं का पटे वाली चौकीदारी मिलंदी आहे, उहा बि जेको आहे सो वधि में वधि असांखे साल में 5-7 मिलंदियूं आहिनि। एतिरा त असांजा पंहिंजा माइट हूंदा आहिनि, पाड़े वारा हूंदा आहिनि, पार्टी वारा हूंदा आहिनि, उन्हनि खे ॾींदा आहियूं। मां पोइ उहे उन्हनि खे छो था ॾियो, मेरिट ते ॾियो। चई पटे वाली जी कहिड़ी मेरिट कयूं, कहिड़ी कमीशन कयूं हुनजी? चई त असां 50,000 नौकिरियूं साल में ॾियूं था।
कैंडिडेट 10 लख आहिनि 50,000 चवनि था त असांखे मेरिट ते मिली आहे 9.5 लख असांखे गारियूं था ॾियनि त इहो खपाए थो इहो ही कयो थो त ही पब्लिक ओपिनियन आहिनि इहे ईअं था ठहनि उन्हनि खे सम्झणु खपे असांखे ऐं असां जेको आहे सो पब्लिक ओपिनियन मेकर्स आहियूं ऐं इन्हनि शयुनि खे असां खुली ॻाल्हायूं असांजो तमामु अहम रोल आहे पंहिंजी फेवरेटिज़म बि कंदा करप्शन बि कंदा ॿिया बि कंदा पर उन्हनि खे कंट्रोल करण लाइ रियासत आहे न उन जा इदारा आहिनि क़ाइदा कानून आहिनि उन्हनि खे तव्हां हलायो बिल्कुलु सही इहो आहे सिंपल हिकिड़ो आहे सॼी दुनिया में मिसाल आहिनि ऐं सॼी दुनिया में करप्शन थींदी आहे सॼी दुनिया में उन्हनि खे कंट्रोल कबो आहे उन्हनि खे कंटेन कबो आहे न करे सघे थो घणो वॾी महिरबानी कासिम राजपुर साहब मां 2-3 शयूं आहिनि जंहिंमें हिकिड़ो ॿ मुंहिंजा ज़ाती तजुर्बा बि आहिनि ऐं मां चाहींदुसि त उहे तजुर्बा शेयर करण सां इहो थींदो त घटि में घटि उम्मीदवारनि खे ख़बर पइजी सघंदी आहे जेके मुतासिरीन आहिनि त इंसाफ़ मिली सघे थो नाउमीद थियण जी का ज़रूरत कान्हे हिकु त फौरी तौर ते सिंध जे वॾे वज़ीर खे एडवोकेट जनरल समेत ही जेके बि सरकारी वकील आहिनि इन जी सॼी टीम ख़तमु करणु खपे वॾी महिरबानी डॉक्टर महबूब शेख साहब साईं अली गुल मेतलो साहब ऐं कासिम राजपुर साहब ऐं मीर मज़हर साहब कनेक्शन जे करे असांखां थोरो जल्दी ऑफ थी विया पर मीर मज़हर साहब जी महिरबानी अयाज़ साहब बि जॉइन कोन करे सघिया पर तव्हां टिनी महिरबाननि जा तमामु घणा थोरा हाणे जेकॾहिं थोरो हिन ॻाल्हि खे समअप करियूं त जेके सजेशन्स हिन वक़्तु एप्रोप्रिएट सम्झ में अचनि थियूं उहो इहो त सिंध गवर्नमेंट जंहिं तरीक़े सां अपील में वई आहे त उन जे लाइ तमामु ज़रूरी आहे त तमामु बहितरीनु वकीलनि जूं ख़िदमत हासिलु करे ऐं हिन बिल्कुलु केस खे प्रॉपर तरीक़े सां परसू करे सिर्फ़ु बिल्कुलु ॾेखा जे लाइ न पर हक़ीक़तनि पंहिंजे गवर्नमेंटी रिट खे इम्प्लीमेंट करण जे लाइ ऐं जेके अफेक्टिव स्टूडेंट्स जेके ॿार मुतासिर थिया आहिनि उन्हनि ॿारनि जी पोइवारी करण जे लाइ स्ट्रॉन्ग दलीलनि सां हिकु बहितर ऐं सुठी वकीलनि जी टीम जोड़े उते वञे नंबर ॿी ॻाल्हि त जेके अफेक्टीज़ आहिनि उन्हनि खे बि पंहिंजो केस इन ई तरीक़े सां स्ट्रांगली अलॻि सां प्रेज़ेंट करणु घुरिजे हाई कोर्ट में वञी ऐं फर्म जस्टिफिकेशन सां उन्हनि वटि वञणु घुरिजे ताकी कोर्ट खे कंहिं तरीक़े सां इहा ॻाल्हि त सम्झाई वञे त जेकॾहिं तव्हां को हिकिड़ो फ़ैसिलो ॾियो था त उहो ब्लैंकेट फ़ैसिलो न ॾियो हर हिकु इंडिविजुअल जी मेरिट डीमेरिट ॾिसी जेकॾहिं तव्हांखे 50, 500, 700 ॿारनि जे बारे में कंफर्म ख़बर आहे को लॉजिकल तव्हां वटि प्रूफ्स आहिनि त हिन ॿार हिन तरीक़े सां मैन्युपुलेशन जे तहत पास थियो आहे त तव्हां 100% उन्हनि खे कढो पर घटि में घटि जेके मेरिट वारा ॿार आहिनि जेके मिसकिन आहिनि जिन्हनि जो अलाह खां सवाइ ॿियो को बि कोन्हे घटि में घटि उन्हनि खे त इंसाफ़ ॾियो उन्हनि खे त उन पीढ़ा मां न कढो जंहिंमां असां मुस्तक़िल सालनि खां वठी जे पीढ़ा जो शिकार रहूं था टी ॻाल्हि जेका असां कईसीं उहा इहा कईसीं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे हंगामी बुनियादनि ते पंहिंजे क्रेडिबिलिटी खे इम्प्रूव करण जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे ऐं उन जे लाइ ज़रूरी आहे त इहे इंस्टीट्यूशन्स कमु कंदा रहनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे तालो लॻाइण मसइले जो हल न आहे लेकिन सिंध पब्लिक सर्विस कमीशन में जेके रिफॉर्म्स थियणु घुरिजनि उन जे लाइ गवर्नमेंट ऑफ सिंध खे जेके एक्शन्स वठणा आहिनि या जेके स्टेप्स वठणा आहिनि सिंसियरिटी ऐं विल सां उहे एक्शन्स वठे ऐं हिन इदारे खे हिकु अहिड़ो नालो ॾे जंहिं ते केरु हरू भरू आङिरियूं खणी न सघे ऐं आउं हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कंदसि त जेकॾहिं कोर्टनि मां तव्हांखे इंसाफ़ मिले थो या कोन थो मिले या 5 साल 7 साल जीअं तव्हां मां कुझु दोस्तनि चयो पिए त कॾहिं कॾहिं फ़ैसिलनि में लॻी था वञनि त सिंध असेंबली एक्ट ऑफ असेंबली बि पास करे सघे थी ऐं उन एक्ट ऑफ असेंबली जे तहत बि फ़ैसिला थी सघनि था बशर्ते हिकु विल इहा हुजे त तव्हांखे मेरिटोरियस ॿारनि जो कंहिं न कंहिं तरीक़े सां दाद उस्ताद करिणो आहे जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि ते कुझु अमल थी वञे ऐं असांजो सिस्टम एज़ अ होल जंहिं तरीक़े जे डिक्लाइन जो शिकार आहे असां सोशल मीडिया ते वेठल दोस्त या जेके गवर्नमेंट ऑफिशियल्स आहियूं या जेके अदालतनि में वेठल आहियूं अगरि असां सभु पंहिंजो पंहिंजो रोल इफेक्टिवली प्ले करियूं त मूंखे उमेद आहे त असां हिकु बहितर सिंध खे रीइन्वेंट करण में सभु मददगार साबित थींदासीं
ऐं हिक ॿिए जो साथ रहंदो त यकीनन असां मेरिट खे प्रिवेल कराइण जे पोज़ीशन में अची वेंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी तमामु वॾी महिरबानी। मूंखे हाणे इजाज़त ॾींदा ऐं इनशाला वरी के ॿिए मौज़ू ते तव्हां सभिनी दोस्तनि खे तकलीफ़ ॾिबी उन वक़्त ताईं साथ सलामत सिंध सलामत।